इरशाद फरमाइंदो बुखारी शरीफ जी हदीस मौजूद है मुझो हबीब ने फरमाए अल्लाह आसमान ज़मीन में खजाना खल्क़ियान पर उन्हनि जो कुछ रकमा मोहम्मद करीम जे हथड़न में अता फरमाए छॾियो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज़ करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शर्त वा मुझो कलमो पो भरी कुछ महबूब फरमायो अच्छा अर्ज़ करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शर्त जो ही हुआ अमानी था इरशाद फरमायो ता अल्लाह तबारक व तआला असा के पैदा फरमायो वरी मुझो अल्लाह तबारक व तआला असा के मारींदो वरी अल्लाह तबारक व तआला असा के जिगारींदो रसूलुल्लाह फरमायो हाओ मुझे अल्लाह तबारक व तआला ये फरमायो काफिर चवंदा कुल मन युहील इज़ाम व हिय रमीम हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि के जवाब अता फरमायो ओ मुझा हबीब अल्लाह तो फरमाए हबीब तू इन्हनि के जवाब अता फरमाए छॾ कुल युही हल्लज़ी अंशअहा अव्वल मर्रा वो अल्लाह वरी ॿियो दफ़ो इन्हनि के जियारींदो जंहिं अल्लाह पहिरों दफ़ो इंसान के पैदा फरमायो आहे त उन रब के इहा ताक़त आहे त वरी मारे करे जियारे बि सघे थो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज़ की या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत अचणी आहे महबूब फरमायो हाओ क़यामत अचणी आहे या रसूल अल्लाह अमां बि ईअं था इरशाद फरमायो त इंसान मरंदो उन खां पोइ अल्लाह अमल तोरींदो हबीब फरमायो हाओ मुंहिंजो अल्लाह अमल तोरींदो अमल तुरंदा हिसाब थींदो थियणो आहे कोन थियणो आहे पर अमल ओढ़ा कोन बेअमली वधी वई आहे न का निमाज़ वा न को रोज़ो वा न को हज वा न को शरीयत वा न का तरीक़त वा अदा जेकॾहिं मुसलमान तूं परे हूंदे सुहिणो अब्दुल लतीफ़ भिटाई फरमाईंदो आहे क़यामत जे ॾियारे जंहिं माण्हू अची झोलीअ में का बि नेकी कोन हूंदी त उहो चवंदो काओ कमायो में मूंखे मोती मूर न वणजी सीहे जो सैयद चवे वखर विहायो में हाणे ओच तो आयो में मुझो सौदो सराफन सी करे शेर की माना तो समझ न शेर त घणा तोखे ॿुधाइण वारा ॿुधाईंदा पर माना ते गौर कर काओ कमायो में काओ चइबो आहे शीशो तूं बि सिंधी ॿोलीअ में चवंदो आहे चवे थो माना काओ मां कमायो आहे शीशो मां कमायो आहे हे जेकॾहिं शीशो किरी पवे त भॼी पवंदो आहे टुकर टुकर थी वेंदो आहे माना बेक़ीमत शइ आहे बेसबात शइ आहे जेका साबित कोन रहणी आहे सोनो अब्दुल लतीफ़ भिटाई थो इरशाद फरमाए जेको गुनाहगार आहे उहो क़यामत वारे ॾियारे जेॾी महिल पंहिंजी झोली ॾिसंदो जेॾी महिल पंहिंजी ताराज़ीअ जे कुण में निहारींदो त अमल कोन हूंदो चवंदो हाय हाय बंदियूं कमायम हाय हाय गाॾियूं कमायम हाय हाय ॾोकड़ कमायम हाय अफ़सोस इहो काओ हुयो जेको हिते कमु कोन थो अचे काओ कमायो में मूंखे मोती मूर न वणजी माना जेके दुनिया में आलिम सगोरा नसीहतूं फरमाईंदा हुया हाफ़िज़ सगोरा नसीहतूं फरमाईंदा हुया मां उन्हनि जे मथां गौर कोन कयो मां उन्हनि शयुनि खे ईअं पे सम्झो पर हक़ीक़त हीअ हुआ त जेके आलिम शयूं फरमाईंदा हुया उहे हीरा ऐं मोती हुया काओ कमायो में मूंखे मोती मूर न वणजी न का निमाज़ मांखे वणी न को रोज़ो मांखे वणियो न का शरीयत मांखे वणी न का सच्ची ॻाल्हि मांखे वणी काओ कमायो में मूंखे मोती मूर न वणजी सीहे जो सैयद चवे सीहो कमायो थम जेको हित कमु कोन थो अचे सीहे जो सैयद चवे वखर विहायो में पर चवे थो हाणे ओचितो आयो में हाणे जिन अल्लाह जे मलाइकनि वटि मुंहिंजो हिसाब फाथो उहे त चवनि था बनी कान खपंदी उहे चवनि था ॾोकड़ हिते कोन हलंदा उहे चवनि था स्टेटस कोन हलंदो उहे चवनि था गाॾियूं तो वारियूं क़बर में तोसां गॾु कोन हलंदियूं उहे मलाइक मूंखे चवनि था अॼु हलंदो त फ़क़ति मोहम्मद अरबीअ जो नालो ऐं मोहम्मद अरबीअ जी शरीयत हिते तोखे कम में ईंदी उहा शइ कॾहिं ध्यानु न ॾिनो आहे तो मुस्लमान
सदा ईअं ठेकनि टपनि में वक़्तु गुज़ारे छॾी पर ख़बर तॾहिं पवंदई जॾहिं मथां अची करे इज़राइल पहुचंदो अबा मरणो आहे या न आहे। मां असुल मौज़ू ते अचां थो, परेशान न थिए, मौलवी साहब धमकियूं शुरू करे ॾियो पर इहो ज़रूरी आहे तव्हां लाइ। अबा मरणो आहे या न आहे, मरणो सचो ॿुधाए, मरणो आहे। हाय मिट माइट यार विसारींदा, मिट माइट यार विसारींदा, मरी वेंदे कोन निहारींदा, मिट माइट यार। सुभान अल्लाह जेके वॾी ॻाल्हि त ॿुधाया सची। सुभान अल्लाह ज़ोर सां ॿुधंदा। खणी खान खटोलो आणींदा, वञी तरफ़ मुक़ाम रसाईंदा, तोले हीलो कोन को ॼाणींदा, तोले हीलो कोन को ॼाणींदा, मण मिट्टीअ सदा त वसाईंदा, मिट माइट यार। सभु छॾे वेंदई, अंबड़ बि छॾे वञई, अबो बि छॾे वञई, भाउ बि छॾे वञई, भेण बि छॾे वञई, बनी तोखे खणी वेंदी, तूं बनीअ खे कोन खणी वेंदे। तोसां गॾु हलणो आहे, जेकॾहिं कबर में तोसां न को पुट हलणो आहे, न को अबो हलणो आहे, न को अमड़ हलणी आहे, न को संगती हलणो आहे, अदा जेकॾहिं तोसां कबर में गॾु हलण वारी शइ आहे त उहो मुंहिंजे मोहम्मद अरबी जो कलमो आहे जेको तो पढ़ियो आहे, तुंहिंजे सीने में गॾु आहे। इन कलमे खे ज़ाया न कर। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सहाबी अर्ज़ कयो आहे, यादि आहे ॻाल्हि? सहाबी अर्ज़ कयो आहे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पोइ भरींदुसि, मुंहिंजो शर्त आहे क़यामत अचणी आहे। महबूब फरमायो आहे, हाओ क़यामत अचणी आहे। या रसूल अल्लाह तव्हां फरमायो आहे उन ॾिहाड़े ते जन्नती जन्नत में वेंदा, दोज़खी दोज़ख में वेंदा। पाण करीमन फरमायो आहे, हाओ वेंदा, जेको अमल हूंदो उन जे मुताबिक़ होॾां वेंदो। अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो वाइदो मूंखे अता फरमायो। हबीब फरमायो आहे, कहिड़ो? या रसूल अल्लाह इहो वाइदो मूंखे अता फरमायो त मूंखे जन्नत में या रसूल अल्लाह पंहिंजे पाण सां गॾु वठियो हलंदव। महबूब अकरम ईअं इरशाद फरमाया, सेवण जा मुसलमान तवज्जो कर। महबूब ईअं इरशाद फरमाया, तरस बीह सोचा, अल्लाह खां पुछा, मालूमात वठा, वहीअ जो इंतज़ार कया, जिब्राईल खां पुछा। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो आहे? ॿिन्ही जहाननि जो सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो इरशाद फरमाए, ओ मोमिन थियण वारा, ओ मुसलमान थियण वारा, कल्बो भरण तुंहिंजो कमु आहे, जो तो घुरियो आहे उहो अदा करण मां मोहम्मद करीम जो कमु आहे। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पक वरिती आहे। महबूब फरमायो आहे, चओ ला इलाहा इल्लल्लाह, हो ला इलाहा इल्लल्लाह, हो ला इलाहा इल्लल्लाह।